के फ़ाइदा अहिड़ा हुजनि था जेकी कुझु माण्हू ई सुकून हासिल कनि था ऐं उन्हनि जो मजमूई नुक़सान क़ौमूं भोॻींदियूं आहिनि। जीअं कारूंजर जी कटाई अमीरनि लाइ ईद ऐं मक़ामी माण्हुनि लाइ बर्बाद, जीअं कारो डैम पंजाब लाइ सरसब्ज़ ऐं ॿियनि सूबनि लाइ बयाबान। ईअं ई शाहराह भुट्टो ज़ाहिरी तौर ते हिकु तरक़ी आहे पर उन पुठियां हिकु वॾी तबाही आहे। वरियनि खां उतां जा मक़ामी माण्हू तोड़े माहौलियाती माहिर ॻणती ॾेखारींदा रहिया आहिनि त अॻूणो मलीर एक्सप्रेस वे ऐं मौजूदा शाहराह भुट्टो कुझु माण्हुनि जी सहूलियत त बणिबो पर अक्सरियत उन जो कीतो लोड़ींदी। हिन मंसूबे बाबति ज़राअत, फितरत ऐं मलीर नदीअ ते असरनि बाबति तकरार मौजूदु आहे। कुझु माहिर ऐं मक़ामी आबादगार नुक़सान जा इल्ज़ाम हणनि था, जॾहिं त हुकूमत चवे थी त मंसूबो इंजीनियरिंग मयारनि मुताबिक़ ठाहियो वियो आहे। कराची जा मक़ामी लेखक तोड़े साञावंद इन मामले ते ॻणती ॾेखारींदा रहिया आहिनि ऐं तहरीकूं बि हली चुकियूं आहिनि। मलीर इलाइक़ो तारीख़ी तौर बागनि, खजनि, सब्जियुनि ऐं ज़रई ज़मीन लाइ मशहूरु आहे। माहौलियाती माहिरनि ऐं मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त रोड जी तमीर सां कुझु ज़रई ज़मीनूं ऐं पाशिया जा कुदरती रस्ता मुतासिर थिया आहिनि, जंहिं करे ज़रई सरगर्मियुनि ते असर पियो आहे। केतिरा ई शहरी रिथाबंदी ऐं माहौलियाती माहिर चवनि था त कुदरती पाणीअ जे वहकरनि ऐं माहौलियाती निज़ाम में मुदाख़लत थी आहे। मलीर जी नदी ऐं उन सां लाॻापियल नंढनि पाणीअ वारनि रस्तनि में तब्दीलियूं आणण सबबि मुस्तक़बिल में ॿोध ऐं माहौलियाती मसइलनि जा ख़दशा ज़ाहिर कया विया आहिनि। हाणे सुवाल इहो आहे त ही मंसूबो मलीर नदी यानी फितरत ते कब्ज़ो करे ठाहियो वियो आहे। कब्ज़ो क़ानूनी ऐं सियासी इस्तिलाह आहे, तंहिं करे उन बाबति एहतियात ज़रूरी आहे। तनक़ीद कंदड़नि जो चवणु आहे त रोड नदीअ जे किनारनि या कुझु हिसनि अंदरि तमीर थियण सबबि नदीअ जे कुदरती वहकरनि में मुदाख़लत थी आहे। कुझु रिपोर्टुनि में उहो चयो वियो आहे त बरसातुनि दौरान पाणी जे कुदरती रस्ते में रुकावट जा ख़दशा साम्हूं आया आहिनि, पर हुकूमत उन तासुर खे रद्द कंदे चवे थी त पाणीअ जे नेकाल ऐं वहकरनि लाइ इंतज़ाम रखिया विया आहिनि। हीउ मंसूबो 39 किलोमीटरनि ते ॿधल आहे। जहिड़ी रीत बैरिया टाउन ॻोठ लताड़े ठाहियो वियो हो, तहिड़ी रीत ही बि फितरत खे लताड़े ठाहियो वियो आहे। हाणे सुवाल उहो आहे त हिन रस्ते सां फ़ाइदो कंहिंखे थींदो। हिकु डिफेंस खां ॿी डिफेंस ताईं अमीरनि ऐं सगारनि माण्हुनि जो वास्तो आहे। बैरिया टाउन वारनि माण्हुनि लाइ ही आसान रस्तो साबित थींदो। डिफेंस जा माण्हू जॾहिं कराची खां ॿाहिरि वेंदा उहे सवलाई सां निकिरी वेंदा। हिन रस्ते ते मोटरसाइकिल सवारनि ते पाबंदी हूंदी, रक्षनि ते बि पाबंदी हूंदी। सवाल उहो आहे त छा आम पब्लिक ट्रांसपोर्ट ज़रिए गरीब शहरनि खे बि सहूलियत मिली सघंदी या न। फ़िलहाल ही तरक़ियाती रिथा तौर मुतारिफ़ थी आहे, पर माहौलियाती तबाही जा असर मुस्तक़बिल में पवंदा ऐं जॾहिं वॾियूं बरसातूं पयूं त ॿोॾि जे ख़दशनि खे बि नज़रअंदाज़ नथो करे सघिजे।